लीडर टीवी के प्रोग्राम रूबरू में आउं आहियां डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि मोहतरमा शबनम बलोच। शबनम बलोच जा कई तारुफ़ आहिनि। वो मुख़्तलिफ़ मुल्कनि में जंगी ज़ोन में वञे थी, लिखे थी, डान में, काविश में, ऐं सोशल एक्टिविस्ट आहे ऐं हुनखे पंहिंजो परसेप्शन, पंहिंजो जेको बि ख़्यालु आहे, जंहिं बारे में जेको बि तासिर आहे उहो ॾींदे न हुनखे कॾहिं हबक थिए थी, न कॾहिं हू इन बारे में परेशान थिए थी। मिसाल 2-4 ॾींहं अवल मूंखे कंहिं दोस्त फ़ोन कयो त शबनम खे छा थियो आहे, ऐं मूं चयो छा थियो अथसि, त उनखे मूं इहो ॿुधायो त शबनम असां वटि अचणी आहे इंटरव्यू ते ऐं असां हुन सां ॻाल्हियूं कंदासीं। त उन करे शायदि मूंखे फ़ोन करे चयईं शबनम, मूं चयो छा थियो शबनम, चई यार हुन पोस्ट रखी आहे त मूं पंहिंजे मुड़ुस खे चयो त मूंखे चांहि ठाहे ॾे, हाणे उहा राय ॾियो त इहो कमु सही आहे या ग़लति आहे। त मूंखे पोइ ओचितो ख़्यालु आयो त जॾहिं बि शबनम आई लीडर टीवी में त आउं उन खां सिर्फ़ु हिकिड़ो सुवालु पुछंदुमि त हीअ जेका औरताज़ाद तहरीक आहे या फेमिनिज़म आहे, इन जा मुख़्तलिफ़ ख़ुदि फेमिनिज़म हिकिड़ो इशू बि आहे, उन जे करे ख़ुदि इशूज़ पैदा थिया आहिनि। त उन में जेको ख़ासि तौरु वॾो हिसो आहे फेमिनिज़म जो, उहो हिन नमूने थो बहस करे मुख़्तलिफ़ जेके असांजो एक्टिव औरतूं आहिनि समाज में, उन्हनि मां अक्सरियत जो ख़्यालु हीअ आहे त फेमिनिज़म जो मतिलबु हीअ आहे त इहो सभु औरतुनि जी आज़ादी औरतुनि खे ई वठणी आहे ऐं मर्दनि खां वठणी आहे। सो मुंहिंजो सुवाल बि इहो आहे त इहे फेमिनिज़म खे अवां ॾिसो कीअं था ऐं इन जे बारे में ई तासिर गिडमिड आहे ऐं कॾहिं बि फेमिनिस्ट तहरीक असां वटि उन नमूने नथी हले, इन ते ॻाल्हायो। हाँ, थैंक यू वेरी मच। स्टेटस खां शुरू कजे, मुंहिंजे ख़्याल आहे तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त फेमिनिज़म, आई थिंक फेमिनिज़म मां कंहिं अकेडमिक ऐं मल्टीपल डेफिनेशन्स में कोन थी वञा। आई विल टॉक अबाउट हाउ आई रिलेट टू फेमिनिज़म एंड हाउ I look at it and how my experiences, and when I knew that I'm a feminist, I think feminism for me is when women are able to look at themselves as an individual and you too. हाँ, ये सिंधी में बता। मुझे नज़र में the feminism हुआ है जब औरत इन काबिल हुजे तो खुद के एक फ़र्द जे तौर ते ॾिसी सघे ऐं मर्द बि इन काबिल थिए जो औरत खे एक फ़र्द जे तौर ॾिसी सघे। हुए न चवे त मूं वटि ॿार वेठा आहिनि या घर में कोई कोन्हे, या फलाणे जी धीउ, फलाणे जी ज़ाल ऐं फलाणे जी न्याली जे बजाए शगुफ्ता, शबनम, शाज़िया जे तौर ते सुञाती वञे। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त मां इहा सम्झां थी, छो त औरत खे कंहिं न कंहिं एसोसिएशन में ॾिठो थो वञे पंहिंजी सोसाइटी में, ठीकु आहे न, हीअ हिन जी भाउ, हिन जी भेण, नूंहं, धीउ, माउ। हा, ऐं इन प्रेशर, इहो प्रेशर असां ते एॾो घणो हूंदो आहे जो असां पंहिंजी जेका फ़र्दी सलाहियत आहे असीं कॾहिं ॿाहिरि कोन आणींदा आहियूं। चवंदा त हीअ अगरि असां कंदासीं त चवंदा हीअ फलाणे जी धीउ ईअं कयो। असांजी पंहिंजी शनाख़्त या पंहिंजी कैपेसिटी, पंहिंजी सलाहियत या पंहिंजी जेका जेको बि ख़्वाब आहिनि उहे उन जे अंदरि दॿिजी था वञनि, सलाहियतूं सभु उन जे अंदरि दॿिजी थियूं वञनि। त जंहिं ॾींहुं मूं इहो रियलाइज़ कयो ऐं जंहिं ॾींहुं मूं इहा शइ सम्झी वरिती, आई थिंक उन ॾींहं खां पोइ मूं गिरो करणु शुरू कयो। उन ॾींहं खां पोइ माण्हुनि मूंखे सुञाणणु शुरू कयो, छो त आउं त पहिरीं बि साॻी हुअसि, हाणे बि साॻी आहियां। छो आख़िर पोयनि 5-6 सालनि में आउं एतिरी विज़िबल थी आहियां, बिकॉज़ मूं इहा शइ सम्झी वरिती त जॾहिं औरतूं ऐं मर्द इहा शइ सम्झी वठंदा तॾहिं ई औरतूं ऐं मर्द ॿई पंहिंजी मुकमल सलाहियत समेत साम्हूं ईंदा ऐं उहे माशरे जा कारआमद फ़र्द साबित थींदा ऐं कंट्रीब्यूट करे सघंदा। फेमिनिज़म जो मतिलबु आहे मर्द ऐं औरत खे कंहिं बि शइ खां सिर्फ़ु इन करे महरूम न कयो वञे छो त हू औरत या मर्द आहिनि। औरत अहिड़ा कपिड़ा नथी पाए सघे, हिते नथी वञी सघे, हीअ नथी खाए सघे, खिली नथी सघे, का चॉइस नथी करे सघे, को डिसीशन नथी करे सघे। इन जो मक़सदु इहो न आहे त उनखे अक़ल या दिमाग़ या कोन्हे या पढ़ियल लिखियल कोन्हे, पर सिर्फ़ु इन जे करे जो औरत आहे। त इहा सोच ख़तमु करण जो नालो फेमिनिज़म आहे। ऐं इहो इलाही मिसपरसेप्शन आहे त फेमिनिज़म जो मतिलबु आहे मर्दनि सां झेड़ो या नफ़रत। ईअं न आहे। झेड़ो इन करे इहो सम्झो वञे थो त ज़ाहिर आहे जॾहिं असां पंहिंजे फ़र्दी शनाख़्त जी ॻाल्हि करियूं था त उते मर्द रुकावट आहे। रुकावट आहे, बिल्कुलु आहे। उन में मर्द इन करे रुकावट आहे जो मर्द रुकावट मोस्टली एवरीबडी। इन जो रीज़न आहे, इन जो रीज़न इहो आहे, इवन औरतूं बि, इवन औरतूं जेके असांजे घरनि में औरतूं वेठियूं आहिनि उन्हनि मां काफ़ी अहिड़ियूं आहिनि जेके असांखे सही नथियूं सम्झनि मर्दनि खां वधीक। उनजो रीज़न इहो आहे त ज़ाहिर तव्हां हिकिड़े सिस्टम जी पैदावार आहियो। तव्हां जंहिं मां पैदा थी निकिता आहियो तव्हां उहो ई सोचो पिया
तव्हां उन खां सवाइ को नैरेटिव ॾिठो कोन्हे दुनिया में, ख़ासि तौर ते जेके मर्द घरनि में वेठा आहिनि, माना घरनि में वेठा आहिनि, घर खां ऑफिस ॿाहिरि जो त कोई एक्सपोयर कोन्हे। तव्हां दुनिया जो केतिरो मटीरियल पढ़ो था, केतिरो ओपन थी करे शयूं, जीअं चइजे न फ्रीडम फ्रॉम अननोन, जेको असांखे सेखारियो वियो आहे असीं उहो ई पिया सोचूं, उन शइ खां हिकिड़ो मिंट उहो सभु कुझु कढी छॾियो ऐं पोइ हिकिड़े बिल्कुलु न्यूट्रल नज़र सां दुनिया खे ॾिसो त वाट इज़ गुड एंड वाट इज़ बैड। उहा शइ त असांखे न सेखारी वई आहे न छा। तंहिंजे करे इन जा विक्टम, इन जा सतायल, इन जा मज़लूम औरतूं ऐं मर्द ॿई आहिनि। त बेसिकली इहो सिस्टम आहे, इन सिस्टम खे सिधो करण जो नालो फेमिनिज़म आहे। पर हाणे इन में ईअं आहे, छो त ज़ाहिर असांजे माशरे में, समाज में पावर कंहिं वटि आहे त मर्द वटि न पावर, मर्दाणो ज़मानो आहे न, पावर मर्द वटि आहे। ठीकु आहे, जॾहिं पावर मर्द वटि आहे, ज़नानो ज़मानो त मर्द ईअं ई हूंदो न। एक्ज़ैक्टली, पावर या अख़्तियार को बि वॉलंटियरली सरेंडर नाहे कंदो। अहिड़ो को दुनिया में तव्हांखे मिसाल मिलियो आहे? ज़ाहिर न थींदो न, ज़ाहिर झगड़ो थींदो। अहिड़ा काफ़ी सारा मर्द आहिनि जेके फेमिनिस्ट आहिनि, या इवन बेटर फेमिनिस्ट आहिनि। असांजा काफ़ी फ्रेंड्स आहिनि, असांजी कलीग्स आहिनि जेके फेमिनिस्ट आहिनि, औरतुनि खां वधीक फेमिनिस्ट आहिनि। त इहा हिकिड़ी आइडियालॉजी आहे, इहो हिकिड़ो नज़रियो आहे शयुनि खे ॾिसण जो। ऐं मां सम्झां थी, अगरि तव्हां हुनखे ॿुधो हूंदो, कॾहिं नाइजेरियन जेका राइटर आहे, जेके UN ग्लोबल लीडरशिप जो अवार्ड बि ॾिनो आहे, शिमामंडा अडीशी, उहा चए थी एवरीबॉडी शुड बी फेमिनिस्ट। अगरि तव्हां हुनखे ॿुधो, या डेंजर ऑफ अ सिंगल स्टोरी। न, पर हिते त इहो आहे न, एवरी विमन शुड बी फेमिनिस्ट। मां इन ॻाल्हि जे ख़िलाफ़ आहियां। I think it's a perception. Nobody says it. So I'm not saying it. Did I say it? पर माण्हू इहे सम्झंदा हूंदा, छो त परसेप्शन आहे, बट आई एम नॉट सेइंग इट। मां चवां ईअं नथी, मां ईअं सम्झां बि नथी। ऐं उन परसेप्शन खे चेक करण जे लाइ कंहिं बि कॾहिं 2 क़दम भरे मूंसां या ॿिए के XYZ सां ॻाल्हायो न हूंदो, त मां उनखे टेस्ट करियां ईअं ई आहे या इहो मुंहिंजो तव्हांखे परसेप्शन जेकॾहिं आहे। हिकिड़ो मिंट ॾियां था पॉलिटिकल पार्टीज़ खे फेमिनिज़म लाइ छा चवंदो, उहो छा कनि? आई थिंक पॉलिटिकल पार्टीज़ अगरि फेमिनिस्ट नज़रिए सां अचनि त उन्हनि खे नज़र ईंदो त ह्यूमन कैपिटल केतिरी घणी आहे, केतिरी उन में मतिलबु मैन एंड वुमेन बोथ। अगरि हू पंहिंजी कैपिटल खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे फोकस खे मर्दनि ते लॻाईंदा, त अधु जेका तव्हांजी ह्यूमन कैपिटल, ह्यूमन पोटेंशियल आहे, ज़ाहिर आहे उनखां महरूम रहिजी वेंदा। ऐं पॉलिटिकल पार्टीज़ ज़ाहिर बेसिकली तो राइट बेस्ड अप्रोच जी ॻाल्हि थियूं करनि, त राइट बेस्ड अप्रोच इज़ बेसिकली आई मीन फेमिनिज़म। वर्ड तव्हां कहिड़ा बि यूज़ करियो, त उन में बिकॉज़ पॉलिटिकल पार्टीज़ या स्टेट उहे विसारे थियूं वेहनि, त औरतूं बि कॉन्स्टिट्यूशन जे अंडर तव्हां जूं ई शहरी आहिनि। औरतुनि जो जेको मसइलो आहे, उन्हनि खे मारियो या कुझु बि करियो, त उहो प्राइवेट मसइलो न आहे, इट्स अ स्टेट इशू बिकॉज़ इट्स योर सिटीज़न। औरतुनि सां को बि मसइलो थिए थो त एवरीबॉडी हैज़ लाइक ओके, स्टेट चवंदी आहे हिननि जो मसइलो आहे, पाड़े वारो बि चवंदो पर्सनल मसइलो आहे, हर को चवंदो पर्सनल मसइलो, पोइ औरत केॾांहुं वञे हुआ। That is feminism, to understand that dilemma of women, men and women in state and political parties. हर कंहिंखे इहो सम्झणु खपे, इहो ई फेमिनिज़म आहे, त इन डिलेमा खे सम्झणु खपे। कंहिं यूनिवर्सिटी में उमेद आहे तोखे फेमिनिज़म वधाइण जी? मां इन बारे में को क्लियर आंसर त नथी ॾेई सघां, पर जेसीं ताईं, छो त मां बि 2 साल यूनिवर्सिटी सां कमु कयो आहे पंहिंजे हिन में। जॾहिं मां USAID जे वाटर वारे प्रोजेक्ट में हुयसि, त मां न सिर्फ़ु सिंध बल्कि पूरे पाकिस्तान जी यूनिवर्सिटी सां जेंडर डिस्कोर्सिस कया हुया। त ॾाढी सूरत हाल ख़राबु हुई। ऐं इवन इहे सभु हाई क्लास यूनिवर्सिटी हुयूं, जेके इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी, जिते हाई क्वालिफाइड प्रोफेशनल हूंदा आहिनि, उते जा बि जेके टीचर्स ऐं प्रोफेसर्स हुया, स्टूडेंट गर्ल्स स्टूडेंट्स खे डिस्करेज कंदा हुआ, बाबा तूं ही टॉपिक करे छा कंदे, छो त फील्ड में कमु करिणो पवंदो, तूं अहिड़ो कर जेको सवलो हुजे, लिबार्टी में करे वञी घर वेही रहंदी आहे। त उहो जेको डिस्करेजिंग ज़ाहिर टीचर जी ॻाल्हि त स्टूडेंट खे काफ़ी सीरियस लॻंदी आहे, सम्झो त वाक़ई उनजो कॉन्फिडेंस लोअर थी वेंदो, त वाक़ई मां इहो न करे सघंदमि। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़ो इंजीनियरिंग फोरम हुयो, मां ई बल्कि क्रिएट कराइण में उनखे मदद ॾिनी हुई। मेल ऐं फीमेल काफ़ी प्रोफेशनल्स हुया, पर फीमेल सिर्फ़ु 2 ॼणियूं हुयूं ऐं उहे बिल्कुलु हिकिड़ी कुंड में वेठियूं हुयूं। ऐं हुननि मूंखे उन सां मुंहिंजी ॻाल्हि में, तव्हां कुंड में छो वेठियूं आहियो? जीअं असांखे कॉन्फिडेंस कोन्हे, हालांकि असां हिन सेक्टर में 20 सालनि खां आहियूं, 20 इयर्स पहिरीं जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदियूं हुयूं, उहे पोज़ीशन होल्डर्स हुयूं। काफ़ी छोकिरियूं यूनिवर्सिटीज़ में पोज़ीशन होल्डर आहिनि, पर उहो फिल्टर थी थो वञे जॾहिं प्रोफेशनल लेवल ते तव्हां पहुचो था। त मूंखे चयो त तूं वरी कॉन्फिडेंस सां हली पई, सभिनी सां ॻाल्हाए पई, तोखे को प्रॉब्लम कोन पियो थिए? मुंहिंजो मूंखे प्रॉब्लम इन करे कोन पियो थिए जो हू बि प्रोफेशनल आहिनि, मां बि इक्वली क्वालिफाइड आहियां, मां बि प्रोफेशनल आहियां, मूंखे छा जो प्रॉब्लम हूंदो? मां त ख़ुदि घटि नथी सम्झां जो मूंखे प्रॉब्लम थिए। त उन्हनि खे इहा शइ ॾाढी क्लिक थी, चई इहा ॻाल्हि अगरि 20 साल पहिरीं या विच में केर बि असां सां करे आहे न, अॼु असीं डिफरेंट हुजूं हा। माण्हुनि सां ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे हेल्प जी ज़रूरत आहे, उन्हनि खे इंगेज करण जी ज़रूरत आहे। त अहिड़े क़िस्म जो डिस्कोर्स यूनिवर्सिटीज़ में कोन पियो थिए, या तमामु घटि पियो थिए। तव्हांजी वॾी महिरबानी। शबनम, सफ़ा सवली ॻाल्हि हीअ कई आहे त यूनिवर्सिटियुनि में अवल त छोकिरियुनि खे, न्याणियुनि खे इहा ॻाल्हि सम्झायो
त फ़र्क़ु को बि कोन्हे, ॿई इंसानी वजूद आहिनि। ॿी ॻाल्हि हीअ कई अथसि त फेमिनिज़म जो मतिलबु रुॻो औरत आज़ादु न आहे, औरतुनि जे लाइ न आहे, पर ख़ुदि मर्द खे बि फेमिनिस्ट थियणो पवंदो हिकिड़ी सुठे समाज जे लाइ। टी हुन अहम ॻाल्हि हीअ कई आहे त ख़ुदि इहो तासिर ख़तमु करण जे लाइ बि ज़रूरी आहे त औरतूं ऐं मर्द एक्टिवली प्रोएक्टिव हिन सोसाइटी में अॻियां ईंदा वञनि, त जीअं जेके ग़लति तासिर आहिनि, ग़लति ख़्याल आहिनि, उहे आहिस्ते आहिस्ते छिड़ा थींदा वञनि, न्यूट्रल थींदा वञनि ऐं ख़तमु थींदा वञनि। तव्हांजी वॾी महिरबानी। कंहिं ॿिए प्रोग्राम में कंहिं ॿिए महिमान सां ऐं जंग जे माज़ त मोटंदे वरी शबनम बलोच सां पाण वेहंदासीं। शबनम, तव्हांजी वॾी महिरबानी।